दोस्तों अस्सलाम वालेकुम। असांजे प्यारे इमदाद उढे जो नालो ज़हन में ईंदो आहे न त जेकबाद जा इन वॾा फैमिली जा तमामु वॾा माण्हू ज़हन में ईंदा आहिनि, पर उन्हनि मां घणो करे जेको ख़ासि असांजे फैमिली सां उनजो जेको तालुक़ु रहियो आहे उहो नेक मोहम्मद ख़ान उढो। उहो इन जे करे जो उहो सितार वॼाईंदो ऐं तमामु प्यारी सितार वॼाईंदो हो। उन्हीअ जे ई मतिलबु कबीले जो माण्हू नौजवान मुंहिंजो घाटो ऐं प्यारो दोस्त कोन हो, पर दोस्त हो असांजो, ऐं उहो ज़ाहिरा क़ौमी कारकुन हो जेकबाद जे उन्हनि सभिनी सरगर्मियुनि में तमामु घणो सरगर्म हो। असां माण्हू त जेके हुआसीं अदबी क़िस्म जा, राइटर क़िस्म जा, अदबी संगत ताईं महदूद, वधि में वधि गाना ॻायोसीं, वधि में वधि कंहिं स्टेज ते कंहिं प्रोग्राम में वेठासीं। पर हीउ जेको नौजवान हो उहो उन में मां सम्झां थो त सियाफ़त में MA कई हुई ऐं इन गवर्नमेंट कॉलेज डिग्री कॉलेज जेकबाद में, ऐं उन खां पोइ उन SNSF में बि कमु कयो ऐं इन जो जर्नलिस्टनि जो जेको सेक्रेटरी रहियो, सदर रहियो, ऐं तमामु घणो सियासी तौर ते तमामु घणो सरगर्म रहियो। ऐं असां उन जी उहा सरगर्मीअ खे ॾिसी असांखे बसि वणंदो ॾाढो हो। बॉडी बिल्डर बि हूंदो हो ॾाढो, हलंदो बि ॾाढो, तमामु डिगी वॾी विख खणी हलंदो हो, ऐं असांखे मतिलबु मुशफ़िक़ दोस्त हूंदो हो सभिनी जो। इन असांजे सिंधियत बि संगत जो बि सेक्रेटरी रहियो, ऐं असांजे इन जो यूनियन जेका इन जी हुई प्रेस क्लब हुई उन जो बि सेक्रेटरी सदर रहियो, ऐं तमामु घणनि वॾनि उनजे पंहिंजे सरगर्म ऐं जानफ़ निशानीअ सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। ऐं हिते उन खां पोइ वरी उन पंहिंजो मुंहिंजे ख़्याल में अख़बार सिंध सुजाग शुरू कई, शुरू कई। ऐं ॿियो त हिन जो जेको वॾो कारनामो हो उहो अवामी आवाज़ हो, जेको ख़ासि उन जंहिं अंदाज़ सां कंप्यूटराइज़्ड अख़बार कढी हुई, इहो सिंधीअ में पहिरीं अख़बार हुई जॾहिं असांजे इमदाद इन ॻाल्हि ते अख़बार कढी हुई। उन खां पोइ वरी उनजो ख़्यालु थियो न, मुंहिंजे ख़्याल में जागो पहिरीं कढी हुई न जागो त, पर मूंखे ख़ैर नज़र ज़हन में नथी अचे। अवामी आवाज़ हुई, जागो बि हुई, अवामी आवाज़ हुई, ऐं सोभ थी मूंखे यादि अचे त सोभ जेका हुई उहा उन पंहिंजे हिते कराची मां ई कढी, ऐं वरी सिंध सुजाग जे नाले सां हिकिड़ो रसालो बि हुन कढियो। बहरहाल हिकिड़ो तमामु जानफ़शानी वारो माण्हू हो, बरजस्तो नौजवान आहे, ऐं हाणे त ख़ैर असांजी उमिरि जो आहे, पर उन ज़माने में तमामु घणो बरजस्तो हो, सरगर्म हो, ऐं हलण फिरण में सभिनी कमनि में, सियासी कमनि में, ऐं ख़ासि तौर ते जॾहिं उते पंहिंजे भुट्टो साहिबु आयो जेकबाद उनजी वॾो आजियाणो हिननि कयो, ऐं वॾी शाबसी हिननि खे, ऐं वॾा इज्तिमा करे सघंदो, माण्हुनि खे गॾु करे सघंदो, नौजवाननि ऐं सभिनी सां वॾे तामुल सां, वॾे बुरदबारी सां सभिनी सां पेश ईंदो हो। मां सम्झां थो त उनजी जेका तारीफ़ कजे न उहा आहे इहा त हू सियाफ़ीअ खां वधीक हू सियासी सरगर्म कारकुन रहियो, ऐं अलाह वॾी हयाती ॾेसि। हाणे वरी हुन छा कयो आहे त लंडन में वञी पंहिंजो वॉइस ऑफ सिंध रेडियो जे नाले सां हुन ते शुरू कयो आहे, वॾी शाबस अथसि। बहरहाल उहो चवंदा आहिनि न त विरची न वेहे, हीउ उहो माण्हू हो जेको जाखोड़ी हो, सॼी ज़िंदगी जाखोड़ी रहियो आहे। ऐं हाणे बि हुनजो वरी पुटु जेको आहे सर्वेज, उहो बि माशाअल्लाह इन्हनि कमनि में भड़ थी वियो आहे। उहो बि इन्हनि कमनि में जेके असांजा रेडियो टाइप जा कम आहिनि, अख़बारी टाइप जा कम आहिनि, उन्हनि में उहो तमामु काफ़ी भड़ थी पियो आहे। अलाह साईं ॿिन्ही खे बि सिहत ॾे, हुनजे सॼे ख़ानदान खे सिहत ॾे, सभिनी हुनजे अज़ीज़नि क़रीबनि खे जेके गुज़ारे वेंदा आहिनि उन्हनि खे बि जन्नतुल फिरदौस विझाईंदे। असांजे हिन प्यारे खे वॾी हयाती हुजे, सिहत हुजे, असांजा सलाम क़बूल करे। अॼु हुनजो जनमॾींहुं आहे, मुंहिंजे तरफ़ां, मुंहिंजे सॼे फैमिली जे तरफ़ां, असां सभिनी मसरूरनि जे तरफ़ां हुनखे लख लख वाधायूं हुजनि, हुनखे जनम ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि। हैप्पी बर्थडे इमदाद उढो, हैप्पी बर्थडे।